केमिस्ट्री क्लास 9 बाब 5 फिजिकल स्टेट्स ऑफ मैटर सबक 7 हिस्सो पहिरियों समरी आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नजूला चन्ना अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि स्टेट्स ऑफ मैटर में असां पढ़ंदासीं समरी पार्ट 1। समरीअ जा असां ॿ हिसा कया आहिनि। पहिरें हिसे में हिन लेक्चर में असां पहिरियों हिसो कवर कंदासीं ऐं हिन खां बाद जेको रहियल हिसो हूंदो उहो ॿिए लेक्चर में कवर कंदासीं। असीं हिन बाब में पढ़ियो हुयोसीं द स्टेट्स ऑफ मैटर आर सॉलिड लिक्विड गैस प्लाज़्मा एंड बोज़ आइंस्टाइन कंडेंसेट। हिन चैप्टर में असां पढ़ियोसीं त मादे जूं हालतूं आहिनि सॉलिड नहरी लिक्विड पाणियाठ गैस प्लाज़्मा ऐं बोज़ आइंस्टाइन कंडेंसेट, यानी मादे जूं असां 5 हालतूं पढ़ियूंसीं। ॿियो असां पढ़ियोसीं द काइनेटिक पार्टिकल थ्योरी स्टेट्स दैट ऑल मैटर इज मेड अप ऑफ tiny particles that are in constant random motion। हरकी मॉलिक्यूलर थ्योरी इहो ॿुधायो त जेको बि मादो आहे, गैस हुजे सॉलिड हुजे लिक्विड हुजे प्लाज़्मा हुजे या बोज़ आइंस्टाइन कंडेंसेट हुजे, उहो तमामु नंढड़नि बारीक ज़रड़नि जो ठहियलु हूंदो आहे जेकी मुसलसिल हिकिड़ी हरकत में रहनि था। Solids have fixed shapes and volumes। नहरियुनि शयुनि खे मुक़रर शिकिल ऐं मुक़रर मिक़दार हूंदो आहे। They cannot be compressed। उन्हनि खे स्क्वीज़ नथो करे सघिजे, उन्हनि खे वधीक सोढ़ो नथो करे सघिजे। उहे एतिरा गुथियल हूंदा आहिनि जो उन्हनि खे प्रेशर ॾेई करे अञा वधीक सोढ़ो नथा करे सघूं। सॉलिड खे पंहिंजो शेप हूंदो आहे जंहिंजे करे उनखे कहिड़े बि कंटेनर में रखो तॾहिं बि पंहिंजो शेप बरक़रार रखंदो ऐं उन्हनि खे पंहिंजो मिक़दार पिणु मुक़ररु हूंदो आहे। उन्हनि खे केतिरो बि वॾो कंटेनर ॾिजे तॾहिं बि हो पंहिंजो मिक़दार उहो ई रखंदा जेको हुननि जो पंहिंजो मुक़ररु आहे। जॾहिं त गैसुनि में ईअं थींदो आहे त उन्हनि जो मिक़दार मुक़ररु कोन हूंदो आहे, तंहिंजे करे नंढे कंटेनर में गैसूं उन कंटेनर खे फुल कंदियूं, पर जेकॾहिं उन्हनि खे वॾो कंटेनर मिले त गैसूं उन सॼे कंटेनर खे विलारींदियूं, यानी उन्हनि जो मिक़दार उहो मुक़ररु कोन हूंदो आहे, तब्दील थींदो रहंदो आहे। लिक्विड्स डू नॉट हैव फिक्स्ड शेप्स। पाणियाठ खे पंहिंजो मुक़ररु शेप कोन हूंदो आहे। जंहिं कंटेनर में पाणियाठ खे रखिबो लिक्विड उन कंटेनर जहिड़ी शिकिल अख़्तियार कंदो। दे हैव फिक्स्ड वॉल्यूम्स। उन्हनि खे पंहिंजो मुक़ररु मिक़दार हूंदो आहे। एंड कैन नॉट बी कंप्रेस्ड ईज़िली। मिसाल जे तौर ते एयर आहे त उनखे कंप्रेस करे सघिजे थो, ज़ोर ॾेई उनखे अञा सोढ़ो करे सघिजे थो, पर पाणियाठ पाणी हुजे या अहिड़ा ॿिया लिक्विड्स हुजनि उन्हनि खे प्रेशर अप्लाई करे सोढ़ो नथो करे सघिजे। इहा उन्हनि जी ख़ासियत सॉलिड सां मिलंदड़ जुलंदड़ हूंदी आहे। उन्हनि खे पंहिंजो मिक़दार जेको आहे उहो मुक़ररु हूंदो आहे। मिसाल जे तौर ते जेकॾहिं तव्हां पाणियाठ हिकिड़े गिलास में रखो था 5 ml 50 ml, उनखे तव्हां जेकॾहिं जग में लाहींदव त उहो तव्हांखे बज़ाहिर ईअं लॻंदो त उहो हाणे थोरी जॻह थो विलारे, पर उहो जेकॾहिं तव्हां उनजो मिक़दार मालूम कंदव मापींदव त साॻियो ई 50 ml ई हूंदो। बॉयल्स लॉ स्टेट्स दैट। बॉयल्स लॉ इहो ॿुधाए थो त वॉल्यूम ऑफ given mass of gas is inversely proportional to the pressure at constant temperature। बॉयल्स लॉ असांखे इहो ॿुधाए थो त कंहिं बि गैस जो मिक़दार कांस्टेंट टेम्परेचर जे हेठि प्रेशर सां उबती निस्बत रखे थो। मिसाल जे तौर ते जेकॾहिं टेम्परेचर हिते साॻियो ई 300 आहे, हिते बि 300 आहे, यानी ॿिन्ही सूरत हालुनि में टेम्परेचर साॻियो आहे यानी कांस्टेंट आहे। त हाणे गैस जो जेको वॉल्यूम आहे हिते मिसाल जे तौर ते 4 लीटर, प्रेशर आहे 1,
हाणे जेकॾहिं प्रेशर खे वधाइबो त हीउ घटिजी वेंदो, इनखे चइबो आहे उबती निस्बत। हाणे ॾिसो प्रेशर असां कयोसीं 3 त वॉल्यूम जेको आहे चइनि खां घटिजी गैस जो थी वियो आहे 2। हाणे हिते जेकॾहिं 3 आहे पर जेकॾहिं इनखे प्रेशर खे घटाइजे त गैस जो वॉल्यूम वधी वेंदो। हाणे प्रेशर आहे 3 त हिते असां जॾहिं कयोसीं प्रेशर खे 1 ते पहुचायोसीं घटायोसीं त वॉल्यूम 2 खां वधी आयो 4 ते। बॉयल्स लॉ इहो थो ॿुधाए त V इज़ इनवर्सली प्रोपोर्शनल टू P। वॉल्यूम उबती निस्बत रखे थो P सां। Charles' law states that volume of a gas is directly proportional to the absolute temperature at a constant pressure. चार्ल्स लॉ वरी गैसुनि जे मिक़दार जो तालुक़ थो ॿुधाए टेम्परेचर सां, उते वरी प्रेशर जेको आहे उहो कांस्टेंट आहे। हीउ ॿुधाए थो चार्ल्स लॉ त कंहिं बि गैस जो मिक़दार टेम्परेचर सां सिधी निस्बत रखे थो। टेम्परेचर वधंदो त गैस जो वॉल्यूम बि वधंदो। मिसाल जे तौर ते तव्हां जेकॾहिं हिकिड़े बलून खे फूकणे खे फूकियो ऐं उनखे तव्हां छांव में रखो त उहो फूकणो उते ई साॻी जॻह ते सेफली पियो हूंदो। पर जेकॾहिं तव्हां उहो फूकणो ॿाहिरि वञी करे उस ते जले बीहो था त गर्मी लॻण जे करे छा थींदो, उहो फूकणो धमाको ॾींदो, फाटी पवंदो। छो त फूकणे जे अंदरि पयल जेका गैस आहे उहा हाणे पंहिंजो जेको मिक़दार आहे उहो वधाईंदी, उन फूकणे खे वधीक खोलींदी, फैलाईंदी, तव्हांजो फूकणे खे फाड़े विझंदी। चार्ल्स लॉ इहो ई थो ॿुधाए त कंहिं बि गैस जो मिक़दार टेम्परेचर सां सिधी निस्बत रखे थो। मिसाल जे तौर ते हिते प्रेशर 1.50 आहे, हिते प्रेशर 1.50 आहे। ॿिन्ही सूरत हाल में, ॿिन्ही मिसालनि में यानी प्रेशर कांस्टेंट आहे। हिते टेम्परेचर आहे 300 त गैस जो वॉल्यूम आहे तक़रीबन 2 लीटर। हिते टेम्परेचर कयोसीं 600 त गैस जो वॉल्यूम 2 खां घणो थी वियो 4 लीटर। यानी टेम्परेचर वधायोसीं 300 खां 600 त वॉल्यूम बि 2 खां 4 वधी वियो। Diffusion is mixing up of a gas throughout a space or in other gases. Gases diffuse very rapidly. नफूज़ ॾियण जो अमल छा आहे, गैसुनि जो पंहिंजे पाण में या स्पेस में खिला में मिली वञण खे असां डिफ्यूजन चऊं था। फैलजण खे, गैसुनि जे फैलजण खे असीं नफूज़ ॾियण जो अमल चवंदा आहियूं। मिसाल जे तौर ते हिकिड़े पासे खां हिकिड़ी गैस असां दाख़िल कईसीं, ॿिए पासे खां ॿी गैस दाख़िल कईसीं। हाणे हिन गैस जा मालिक्यूल ऐं हिन गैस जा मालिक्यूल छा थींदो, पखिड़िजंदा, हिक ॿिए में नफूज़ ॾियण जो अमल कंदा। हाणे इहे जीअं ई ॿई फैलजण लॻंदा त उहे हिकिड़ी यकसान मिलावट ठाहींदा, होमोजीनस मिक्सचर। हाणे तव्हां ॾिसो त बराबरि जी हैसियत सां हू मालिक्यूल हुननि सां मिली विया आहिनि, जॾहिं त हिते हिकिड़ा मालिक्यूल हिकिड़े पासे घाटा आहिनि ऐं ॿिया मालिक्यूल ॿिए पासे घाटा आहिनि। गैसेस डिफ्यूज़ वेरी रैपिडली। गैसूं जेके आहिनि उहे जल्दी जल्दी तमामु तेज़ फैलजंदियूं आहिनि। लिक्विड्स बि डिफ्यूज़ थींदा आहिनि पर उहे गैसुनि जे लिहाज़ खां स्लोली डिफ्यूज़ थींदा आहिनि। Diffusion is escaping of a gas molecule through a fine hole into an evacuated space. डिफ्यूजन वरी छा आहे, उहो हिकिड़े नंढड़े सुराख मां गैस मालिक्यूलनि जे ॿाहिरि निकिरण खे असीं इफ्यूजन सॾियूं था। मिसाल जे तौर ते ही असांजो हिकिड़ो मथां कंटेनर जो हिसो आहे, ॿियो कंटेनर जो हेठां हिसो आहे। हाणे मथां गैस जा मालिक्यूल तमामु घणा आहिनि, उहे हिन सुराख मां छा थींदो, आहिस्ते आहिस्ते इहे मथां खां हेठें कंटेनर जे हिसे में इफ्यूज़ थींदा वेंदा, इन में ॿाहिरि निकिरंदा वेंदा। इन जा मिसाल इफ्यूजन जा जॾहिं को टायर जेको आहे मोटरसाइकिल जो या टायर जो मोटरसाइकिल जो या साइकिल जो पंक्चर थींदो आहे त उन जे नंढड़े सुराख मां जीअं हवा जा मालिक्यूल ॿाहिरि निकिरंदा वेंदा आहिनि त इनखे इफ्यूजन चई सघिजे थो। ऐं ॿियो वरी गैस बलून जेके हूंदा आहिनि उन्हनि खे जेकॾहिं पिन होल थी पवे, सुई लॻी पवे त उतां बि जेका लीकेज थिए थी उनखे इफ्यूजन सॾे सघिजे थो। समरीअ जो पहिरियों हिसो हिते पुॼाणी ते पहुतो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।